अस्सलाम वालेकुम। आज हम आसान सिंधी क्लास 5 की आसान सिंधी उसका फ़र्स्ट चैप्टर रीड करेंगे जो है कि धनी सगोरो। ठीक है, तो उसको पहले रीड करते हैं, फिर इसके क्वेश्चन आंसर करते हैं। तो इसके इसमें है धनी सगोरो। ठीक है, और ये है कंहिं जी हर एक ज़बान ते आहे बात, केर पैदा करे थो ॾींहुं ऐं राति, दिलि में सभु कंहिंखे आहे कंहिंजी तात, कंहिंजी हर हिक खे आहे वाई वात, केर ॾिए थो गुलनि खे ई ख़ुशबू, कंहिं ॾिनी राति कंहिं ॾिनी प्रभात, केर नदियूं वहाए अन्न उपाए, मुंद ते कंहिं वसाई ही बरसात, कंहिं ॾिनी सिंधू